जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। बेगुनाह असांखे छो थो वञे, असांजा एपीए में ओए मरी विया आहिनि, अलाह मरी विया आहिनि। याद रखजो, असांजे मस्जिद खे न मोड़ियो आहे, असांजा घर बार बचा तबाह करे छॾिया आहिनि। बाज़ार में बि हथ सां मोड़ियो आहे, बाज़ार माली में हींअर बि हथ सां मोड़ियो आहे, तव्हां हथ सां मोड़ियो आहे, ज़ालिम तव्हां हथ सां मोड़ियो आहे। अल्लाह बेपरवाह बादशाह तव्हांखां हिसाब किताब ज़रूर थींदो। अल्लाह तव्हांजे मस्जिद खां बि वठंदो हिसाब किताब, जो तव्हांखे कंहिं शहवासियुनि खे हर भेरे असांखे मोड़ियो था। सुप्रीम कोर्ट जा जज याद रखजाए, तूं मरदे तोखां बि हिसाब किताब थींदो, तोखां पुछण वारो मालिक यौमिद्दीन और तोखां हिसाब किताब कंदो। जे तूं कंहिं शइ जो आवाज़ खे तूं न खयो, हिननि खां पुछ बाज़ार में जेके कट लॻा हिननि बंदनि जे लाइ मरमत लाइ तव्हांखे किरोड़ रुपया मिलिया, उहे किरोड़ रुपया काॾे कया अथव? हाणे बाज़ार 22 में जेके तव्हांखे किरोड़ रुपया मिलिया, तव्हां कहिड़े शहर ते ख़र्च कया आहिनि? हिकु मिशनरी न आई आहे, हिकु मिशनरी बि अचे हा त असांजो ख़ैरपुर छा बची सघे पियो। हिकु मिशनरी न आई आहे, ख़ुदा वास्ते असांजा शहरी पाण मुरादो वीचारा भॼ टुक पिया कनि। इन जे करे मां वस वारनि खे, सॼे पाकिस्तान जे, सॼी दुनिया जे माण्हुनि जे वस वारनि खे अपील थो कयां, ख़ुदा रा हिन ख़ैरपुर छा खे ॿियो भेरो मोड़ियो थो वञे, इन शइ जी पूरी जांच कई वञे। अल्लाह मरी विया आहिनि, अल्लाह मरी विया आहिनि, एपीए में जो आवाज़ असांजो को निमाइंदो कोन्हे। वो ज़ालिम तव्हांखां हिसाब किताब ज़रूर थींदो, वो ज़ालिम तव्हांखां हिसाब किताब ज़रूर थींदो। असांजो हे आवाज़ सुप्रीम कोर्ट जे जज न वरितो, क़यामत जे ॾींहुं तोखां हिसाब किताब थींदो। यादि रखजांइ, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस उन खां बि हिसाब किताब ज़रूर थींदो। असांजा बचड़ा दरपतर, 5 लख आबादी हींअर असांजी दरपतर आहे। इन में असांजा बचड़ा मासूम कैंप फाथल कैंपस में, उन्हनि खे कॾहिं एॾो बेदर्दी सां थो वञे, एॾो बेदर्दी किथां न थींदो आहे। किथे आहे रेस्क्यू? माण्हू लाश लुड़नि था पिया, असांजे लाशनि खे केरु कोन थो कढे। जेकॾहिं तव्हां हींअर ताईं असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई सब्सक्राइब लाइक ऐं शेयर करियो त जीअं असांजी हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।